में वे ही पंजे ज़बान अतहर सां पंजे गुलामन के बुधाए। उलमा जे नज़दीक मुहद्दिसीन अइम्मा फिल हदीस जे नज़दीक उहा हदीस तमाम हदीसुन में मोतबरा हदीस जो दर्जो उन जो सनद जे एतबार सां न, उन जो मतन जे एतबार सां, उन जो तफसील जे एतबार सां, लफ्ज़न जे एतबार सां, बयान जे एतबार सां उन हदीस जो मकाम ॿियनि तमाम हदीसुनि खां आला है। जे हदीस में मुस्तफ़ा करीम उन बातिनी सिफ़ात जेके खुदा पंहिंजे हबीब खे मख़फ़ी तौर ते वदियत फरमायो या जिन जो इल्म अता फरमायो या क़यामत जे ॾींहुं हाणे जेके मक़ाम मुस्तफ़ा के ज़ाहिर में मिलंदा उन्हनि जो अव्वल में बयान कयो। अइम्मा फिल हदीस फरमाइनि था उन हदीस जो शान सभिनी हदीसुनि खां आला आहे। उन में भी हिकमतूं आहिनि, उहे इल्मी हिकमतूं आहिनि। अहले इल्म जी मजलिस में उहे बयान कजनि तो उनखे सम्झ में ईंदियूं। मामा जी ख़िदमत में सिर्फ़ हिकिड़ी हदीस पेश कयां थो जेका तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस आहे। मुझे सुने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन में पंहिंजा कमालात पाण बयान फरमाया। अबा जंहिंमें महबूब पंहिंजी ज़बान सां पंहिंजो कमाल बयान करे पोइ शक रहंदो, ॻाल्हायो पोइ को शक रहंदो। मुस्तफ़ा करीम फरमाए त मूंखे ख़ुदा ही कमाल अता कयो आहे, ही मुंहिंजी इज़्ज़त आहे, ही मुंहिंजो शान आहे। महबूब पंहिंजी ज़बान सां पाण फरमाए त पोइ एतिराज़ रहंदो, पोइ का एतिराज़ जी गुंजाइश आहे? मुहब्बत सां झूमी पढ़ो त मां तव्हांखे महबूबन जो प्यारो फरमान ॿुधायां। सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या महबूब जी ज़ाते बाबरकात के अल्लाह ताला आलम खल्क में जेके मकाम शान अता फरमाया उनके मुझे महबूबन पान बयान फरमायो। अनस रदियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना अव्वलुहुम खुरूजन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अना अव्वलुहुम खुरूजन। फरमाए ने क़यामत थींदी, क़यामत कायम थींदी त क़यामत जे ॾिहाड़े सभिनी इंसाननि मां, सभिनी नबियनि मां, सभिनी रसूलनि मां अव्वल खुदा जंहिंखे मज़ार मां उथारींदो उहो मां मुहम्मद मुस्तफ़ा। अबा तुंहिंजे मुंहिंजे ॿुधण में सम्झण में कमी कोताही थी सके थी पर शान वॾो। अगर तोखे मूंखे समझ में न अचे त पंहिंजे अकुल ऐं समझ ते हेफ़ा। मुंहिंजे आका फरमायो अना अव्वलुहुम खुरूजन। अल्लाह जी ज़ाते बाबरकात मु मुस्तफ़ा करीम के या अज़मत इज़्ज़त अता फरमाई आहे जो क़यामत जे ॾिहाड़े सभिनी नबियनि, 1.25 लख नबियनि, 314 रसूलनि खां सभिनी खां पहिरीं ख़ुदा जंहिंखे उथारींदो आहे मु मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे। ॿी हदीस आहे जंहिंमें इन हदीस जी तशरीह थी। मुंहिंजे आका फरमायो अव्वल उथारण में हिकमत कहिड़ी आहे? अबा महबूब खे अव्वल उथारण में मज़ार खां ॿाहिरि आण में खुरूजन, इन में हिकमत कहिड़ी आहे? महबूबन फरमायो
आलम खल्क में खुदा जी ज़ाते बाबरकात मुंहिंजी ज़ात खे या इज़्ज़त यो शरफ़ यो शान अता कयो आहे जो खुदा जी ज़ाते बाबरकात जी मेहरबानी खुदा जी रहम ऐं करम जी निगाह पंहिंजे जुमले मखलूकात जे मथां आहे पर सॼो सारो तवज्जो बातिनी ज़ाहिरी मुहम्मद जे वजूद जे मथां आहे। मेहरबानी तो सॼी मखलूक जे मथां आहे पर ज़ाती ज़ाहिरी बातिनी तवज्जुहात मुस्तफ़ा जे वजूद जे मथां आहे। क्या मचले हारे अव्वल उथारण में हिकमत इहा आहे त का शइ ज़ाहिर न हूंदी अव्वल मुस्तफ़ा खे उथारियो ऐं ज़ाहिर कयो वेंदो ऐं ख़ुदा जी ज़ाते बाबरकात जो हबीब हूंदो ऐं ख़ुदा हूंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नारे तहकीक नारे हैदरी सरकार जी आमद सरदार जी आमद अब्दी जी आमद सोने जी आमद। पाण फरमायूं मुंहिंजे ख़ुरूज खां पोइ ॿुधो हदीस बि सुभान अल्लाह। अब तवज्जो सां मां तव्हांखे थधियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधायां थो तवज्जो सां ॿुधो ए ॿ टे ॻाल्हियूं ज़हन नशीन कयो त इंशा अल्लाह को बि ईमान जो फोरो धारियल तव्हांजो ईमान चुराए न सघंदो। तव्हांखे अंदाज़ो लॻंदो मक़ाम मुस्तफ़ा छा आहे। मुंहिंजे आका फरमाए मुंहिंजे ख़ुरूज खां पोइ 70 साल 70,000 वरह गुज़रंदा। घणा 70,000 वरह घणा वरह 70,000 वरह दुनिया जा न तो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी त सिज चंड ज़मीनूं आसमान ख़त्म थी वेंदा ओहो जहान ई ॿियो हूंदो ओहो मामलो ई ॿियो हूंदो। मुझे आका फरमायो ओए आखिरत जा 70,000 वरह गुज़रंदा मुझे ख़ुरूज जे दरमियान के बे जो ख़ुरूज न थींदो मुझे ख़ुरूज खां बाद में 70,000 साल गुज़रंदा पो अल्लाह आदम खे उथारींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन 70,000 वरह जे इन ई अरसे में छा थींदो फरमाए हिकु मां हूंदुसि ॿियो मुंहिंजो रब। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वो मुस्तफ़ा फरमायो मुंहिंजी ज़बान ते अल्लाह अल्लाह जो ज़िक्र हूंदो रब जे रहमत सां अल्लाह जी बात ऐं ज़बान में ऐं ख़ुदा जे कुदरत ऐं रहमत में मुस्तफ़ा ते दुरूद ऐं सलाम हूंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तॾहिं मौलाना हसन रज़ा खां बेलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो फ़क़त इतना सबब था इनकादे बज़े में महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है। अब जने नेक महफिल जी बड़ी मजलिस जी इब्तिदा थींदी या त दुरूद सलाम असां तिलावत सां थींदी या न बा 70,000 साल ताईं हिकु मुस्तफ़ा हूंदो सारी मखलूकात मिट्टी में मिलियल हूंदी उनके सूर फूकण जो हुक्म न हूंदो अव्वल मुस्तफ़ा जी ज़ात खे क़ब्र मुबारक मां मज़ार पुनवार मां ख़ुरूज कयो वेंदो हिकु अल्लाह हूंदो ॿियो मुस्तफ़ा हूंदो ख़ुदा पंहिंजे महबूब जे मथां दुरूद ऐं सलाम जी झूंगार कंदो ऐं मुंहिंजो महबूब पंहिंजे रब जो ज़िक्र पियो कंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। या थींदी इब्तिदा या थींदी इब्तिदा उन खां पोइ आदम सोने खे उथारियो वेंदो इएं बेतरतीब नबी सगोरा उथारिया वेंदा ईसा अला नबीना अलैहि सलात व सलाम ताईं सभई रसूल सभई नबी सगोरा मज़ारुनि मां उथारिया वेंदा उन खां पोइ बेतरतीब सहाबा ताबईन तबा ताबईन सालिहीन उम्मत तमाम खे उथारियो वेंदो। मुंहिंजे आका फरमायो इन शान में मुताबिक़ इन एतबार सां अना अव्वलुहुम ख़ुरूजन या इज़्ज़त मुस्तफ़ा जे लाइ जो क़यामत जे ॾेहाड़े अव्वल अल्लाह मूंखे उथारींदो।
सुभान अल्लाह हाणे साईं सुभान अल्लाह जिथे आदम सोनो भी आहे, आदम भी अची वियो, सभई नबी अची विया। हाणे आदम जंहिंसां इंसानियत जी इब्तिदा थी आहे, जेको महबूबनि जो ॾाॾो आहे, असांजो बि ॾाॾो आहे, जंहिंखां आदम खां इब्तिदा थी आहे। तव्हां हाणे हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झायो, तव्हां सभई मुआशरे जे चङाइनि खे लङाइनि खे सम्झो था, भक्त बिरादरी जे मुआमलात ऐं काउन खे ॼाणो था। पीउ बि हुजे, पोटो बि हुजे, ॾाॾो बि हुजे, त उन महफ़िल जो पगदार केरु थींदो? ॻाल्हायो बा, ॾुखी ॻाल्हि त कान कई अथव। अव्हां जे ॻोठ जी महफ़िल में, छने में, शादीअ में, तकरीब में पोटो बि हुजे, पुट बि हुजे, ॾाॾो हुजे, त पगदार केरु हूंदो? ॾाॾो हूंदो न, घर जो वॾो ॾाॾो हूंदो। हाणे महबूब रुगो पंहिंजे उम्मत जो क़ाइदो हुजे, ॿियनि जो न हुजे त मामलो कुझु ॿियो हूंदो। मुंहिंजे आका फरमाए आदम सोणो जेको सभिनी इंसाननि जो बाबो ऐं ॾाॾो आहे, जंहिंखां आदमियत जी इंसानियत जी इब्तिदा थी आहे, उहो बि मौजूदु हूंदो। उन जी मौजूदगीअ जे करे बि पाण फरमायो आहे अना क़ाइदुहुम, आदम जे मौजूदगीअ में बि आदम जो अॻवान अल्लाह मूं मुहम्मद खे बणाईंदो। अबा को ॿियो को सहाबी रिवायत करे चवंदा बाबा लफ़्ज़नि में फेर कहिड़ो हूंदी। महबूब पंहिंजा कमालात पाण था बयान फरमायो। फरमायो आदम बि हूंदो, सवा लख नबी बि हूंदा, इब्राहिम खैरुल्लाह जेको जद्दुल अंबिया आहे, मुस्तफा करीम जंहिंजे औलाद मां आहे, इस्माइल ज़बीउल्लाह जी पुष्ट मां मुंहिंजो महबूब आयो आहे। ए सभई मोतबर रसूल मुकर्रम नबी सगोरा आदम जे बावजूद हूंदा, पर मुंहिंजे आका फरमाया वा अना क़ाइदुहुम, मां सभिनी जो अॻवान हूंदो। इज्जत आहे या न, मकाम आहे या न, शान आहे या न। फरमायो अना क़ाइदुहुम इज़ा वफ़दू, पर ईअं न त मां क़ाइद हूंदुसि रुगो पंहिंजी उम्मत जो। अबा क़ाइद उनखे चइबो आहे क़यादत करण वारे जे मथां कुझु शरई तौर ते ॻाल्हियूं लाज़िम हूंदियूं आहिनि, त जंहिं जमात जी क़यादत करे थो उनखे रहज़नीअ खां बचाए, तकलीफ़ खां बचाए। लश्कर जंहिंजे कमान में हलंदो, जमात जंहिंजे पोयां हलंदी, अगरि उहो राह जो सूहू न हूंदो, कंहिंखे वञी कंहिं झंगल में विझे, कंहिं आज़ार में विझे, रस्तो गुम करे विझे, जमात खे तकलीफ़ में विझे, त उन क़ाइद जो लश्कर जे सिपह सालार जो ॾोह कोठियो वेंदो आहे। मुंहिंजे आका फरमाए क़यामत जे ॾेहाड़े सभई इंसान मुसीबत ज़द हूंदा। सभई इंसान मुसीबत ज़दा हूंदा। मुसीबत जो आलम छा हूंदो? मुंहिंजे आका फरमाए नबी बि नफ़्सी नफ़्सी पुकारींदा। सुभान अल्लाह। मुसीबत जो आलम इहो हूंदो, नबी बि पंहिंजी जान पंहिंजी जान पंहिंजी जान पंहिंजी निजात जो फिक्र रखंदा। हालांकि नबी मासूम आहिनि, ख़ुदा जो उन्हनि सां शफ़ात जो, निजात जो, क़ुर्ब ऐं विसाल जो वाइदो आहे। सुभान अल्लाह। उनखे को ख़तरो लोलो कोन्हे, पर एॾी मुसीबत ज़दा हालात हूंदा जो नबी बि नफ़्सी पुकारींदा। फरमायो उन वक़्तु रुगो पंहिंजे गुनहगार उम्मत जो न, मां सभिनी मशर वारनि जो, सभिनी नबियनि जो बि क़ाइद थी ईंदुसि। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। व अना क़ाइदुहुम इज़ा वफ़दू व अना ख़तीबुहुम इज़ा अंसतू। इन लफ्ज़ ते मुहद्दिसन सगोरन कलम कयो। वबन फरमायो मां उन्हनि जो ख़तीब थींदुसि जॾहिं उहे ख़ामोश हूंदा, ज़बान गुंग हूंदियूं।
अबा ख़ामोश छाजे करे हूंदा? को जलसो कोन हूंदो जो सभिनी खे तक़रीरूं करणियूं हूंदियूं, सभिनी खे ख़ुतबा ॾियणा हूंदा। मुंहिंजे आका फरमायो ख़ुदाबंदी अज़ाब खे, जहन्नम जी मस्तीअ खे, मौज खे ॾिसी माण्हुनि जूं ज़बानूं गुंग थी वेंदियूं, ॻाल्हाइण जी कुवत सलब थी वेंदी। मिटाई तो फरमाए दश्त दम दरिया में जिथे चायूं जानारन, वॾा बेड़ा बार जा हलिया हेठि वञनि, पुरज़ो पैदा न थिए तख़्तो मझातन, उते अणतारुनि साहर सीरल घाइजां। दश्त दम दरिया में जिते कुनन जा कड़का, सहे कान समुंड जा या मांदी दिल दड़का, साहिब सुन जई का उते फरियादी हिन फ़कीर जी। खुदावंदी अज़ाब खे, जहन्नम जी मस्तीअ खे ॾिसी माण्हुनि जूं ज़बानूं गुंग हूंदियूं। काफ़िर ज़ालिम मुशरिक अज़ाब इलाहीअ जी शिद्दत खे ॾिसी पंहिंजूं आङिरियूं चॿाइण शुरू कंदा। क़ुरान थो चए त ठूठियुनि ताईं पंहिंजूं बाहूं खाई वेंदा। इहो परेशानी जो आलम हूंदो। पाण कंहिंजी ताक़त न हूंदी ॻाल्हाए सघे। आदम सोणू साईं उन वटि माण्हू ईंदा, साईं अॼु तूं भला अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कर, मैश जॾहिं खां क़ाइम थियो आहे हिसाब थिए ई कोन थो, मालिक जी मर्ज़ी आहे। मुंहिंजे आका फरमायो, हदीस पाक आहे, मुस्नद इमाम अहमद बिन हंबल जी बेकी में बि रिवायत आहे। मुझे आका फरमायो, मानू एतरा बेजार थींदा, एतरो इंतजार शदीद करायो वेंदो, हिसाब किताब शुरू न थींदो, एतरा बेजार थींदा, आखिर में चवंदा असां खे तोड़े जहन्नम में विझो, पर हिसाब त कयो न। यो इंतजार बि शिद्दत आहे। अल इंतजार अशद मिनल मौत। इंतजार मौत खां वधीक सख्त आहे। क़यामत जे ॾिहाड़ो इहो बि अज़ाब थींदो मुजरिमनि खे, पर जेके मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम हूंदा, मुंहिंजे आका फरमायो जॾहिं उहे क़ब्र खां उथंदा, फवल्लाहि इन वुजूहहुम लनूरुन व इन्नहुम लअला नूरिन ला यखाफून इज़ा खाफ़न नास व ला यहज़नून इज़ा हज़िनन नास। अरे मुस्तफ़ा करीम जा आशिक, ईमान वारा, मुस्तफ़ा करीम जा परवाना, जिन ज़िंदगी महबूब जे सुन्नत ऐं शरीयत जे मुताबिक़ गुज़ारी हुई, यार खे राज़ी करे क़ब्र में सुता हुया, उहे जॾहिं उथिया वेंदा, मुंहिंजे आका फरमायो उन्हनि जा चेहरा सिज जी रोशनीअ खां वधीक चमकंदा। महशर में पहुचंदा, मलाइक उन्हनि खे जन्नत जूं कुर्सियूं खणी ॾींदा, उन्हनि खे कुर्सियुनि ते विहारियो वेंदो। उन्हनि खे इंतज़ार जी ख़बर ई कान हुई। उहे ॾिसंदा महशर में गोड़ शोर होगा, परेशानी, हिक ॿिए खां पुछंदा ई माण्हुनि खे थियो छा आहे। मलाइकनि खां पुछंदा ई छो पिया दाऊं कनि, रड़ियूं कनि, कूकियूं कनि, ही काॾे अफ़रा तफ़री आहे। मलाइक चवंदा, ऐं अल्लाह जा महिमानो, अॼु तव्हां त रब जे रहमत जे छांव में आयो, ही क़यामत क़ाइम थी वई आहे, अव्हां त ख़ुदावंदी ख़ासि दावत में आयो, जो अव्हां खे फ़िक्री कोन्हे। ला यख़ाफ़ून इज़ा ख़ाफ़न नास वला यहज़नून इज़ा हज़िनन नास। ओ मुंहिंजा अदा दुआ घुर त ख़ुदा असां खे महबूब जे अहिड़नि आशिक़नि में शुमार फरमाए। मुझे आका फरमायो, हिकिड़े पासे नेकोकार सालिहनि जो हाल त इहो हूंदो, ॿिए पासे असां जहिड़नि गुनहगारनि जो। उहे चवंदा तोरे जो जहन्नम में विझे मालिक, पर हिसाब त थिए। इंतज़ार करायो वेंदो, पोइ मख़लूक ख़ुदा जी भॼंदी। मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे, सुणे आदम अलैहिस्सलाम जे बारगाह में, साईं तूं अबल बशर आहीं, हाणे वारो कर, तूं भला ख़ुदा जी बारगाह में ॻाल्हा अर्ज़ कर।
कुछ तो करम नमाज़ी थे आदम साईं फरमाइंदो औ गैर के बे के ॾिसो मां इन कम जे लाइ न आहियां 1.25 लख नबियनि 314 रसूलनि जी बारगाह में उम्मत फिरंदी माण्हू फिरंदा ईंदा तांजो हद ईसा अला नबीना अलैहि सलात वसलाम जी बारगाह में ईंदा ओ रूहुल्लाह हाणे तूं अल्लाह जी बारगाह में अर्ज करी ही इंतजार जो ओसियड़ो खत्म थे हिसाब किताब शुरू थे शिद्दत वारो ॾेखारो आ सॼो नेज़े पांद गोया को बीठो आ गर्मी मस्ती जहन्नम जी आहे जहन्नमी तो कत्यार आहिनि हाणे साथ वञे मन जो हुकुम नागे वन इंसान मरी वञे अर्ज कंदा साईं वारो कर तू खुदा जे हुजूर में अर्ज कर साईं फरमाइंदा छो था परेशान थियो को ॿियो यो कम न करे सघंदो अॼु अल्लाह जी बारगाह में को ॻाल्हाए सघंदो त मुहम्मदुर रसूलुल्लाह अथव सुभान अल्लाह माना फरमाए अन खतीबुहुम इज़ा अनसतू उन वक्त मां उन्हनि जो खतीब बणजंदुसि वकील बणजंदुसि उन्हनि जे तरफ़ां ॻाल्हाइण वारो बणजंदुसि उन्हनि जी ज़बान गुंग हूंदी कंहिंखे ताक़त गुआया ई न हूंदी जिथे नबी बि कलाम न करे सघंदा ख़ुदाबंदी जलाल खे जमाल में केरु तब्दील करे फरमाए मां मुस्तफ़ा उते सभिनी जे तरफ़ां ॻाल्हाईंदुसि सुभान अल्लाह शान आहे या न सुभान अल्लाह मकाम आहे या न सुभान अल्लाह इज्जत आहे या न के न चङे मुड़स इज्जत वारे के सूफीअ खे न हरू भरू भुल में अची के ॿिए खे ॿधण आया हुजनि पुलिस वारा उन जे घर ते बीह रहनि इज्जत वारे ते बा केतिरो वक़्तु ॾुखियो गुज़रंदो आहे वेचारो परेशानी में ॻाल्हाए बि कोन सघंदो आहे हेडा अल्लाह जे अज़ाब जा मलाइक ज़ंजीरूं जहन्नम जूं तोक खया बीठा हूंदा होना जहन्नम जा उला हूंदा होना खुदाबंदी कहार जो इज़ार हूंदो इन नबी अब न ॻाल्हाईंदा कंहिंजी ज़बान खे ताक़त न हूंदी उन वक़्त जेकॾहिं मुस्तफ़ा फरमाए अन लहा इन कम जे लाइ मां आहियां मां थो चवां ऐं मुंहिंजा गुनहगारो न घबरायो मां मुहम्मद अची वियो आहियां सुभान अल्लाह बेशक से बेशक अबा शान आहे या न आहे बेशक सुभान इज्जत आहे या न मुंहिंजा मुस्लमान भाउ ओ मुंहिंजा कलमे गो मुस्लमान भाउ क़ुरान पढ़ण वारा मस्जिदूं ठाहिण वारा मदरसा हलाइण वारा अरे तोखे कहिड़े महबूब जे आमद जी ख़ुशीअ ते एतिराज़ थियो आहे जेको क़यामत जे मुसीबत वारे ॾिहाड़े में गुनहगारनि जा ग़म आहे उते बि ख़ुशियूं ॾियारींदो सुभान अल्लाह उन मुस्तफ़ा जे आमद जी ख़ुशीअ जो तोखे एतिराज़ थियो आहे अफ़सोस आहे सद अफ़सोस आहे दावत फ़िक्र आहे अरे मुंहिंजे महबूब जे शान खे सुञाण जे हित न सुञाणी त के पर पसंदियूं केच में पोइ उते ॾिसी चवंदे हा मुहम्मद रसूलुल्लाह आहे पर उते तुंहिंजो लफ़्ज़ क़बूल कोन पवंदो बेशक मञणो अथई त हिते वञो सुभान अल्लाह मुंहिंजे आका फरमायो भला या रसूल अल्लाह जॾहिं महबूब मां ॻाल्हाईंदो अल्लाह जे हुज़ूर में अबा हिकिड़ो माण्हू आहे ॻाल्हाए बसि कंदो पर को कोन थियो दाऊदार को कंदो आहे न ॻाल्हाइण बि उनजो थो ठहे जंहिंजी ॻाल्हि ॿुधी वञे न वकालत बि उनजी मक़बूल आहे जंहिंजी वकालत क़बूल कई वञे मुझे आका फरमाए इए नाहे त मां अबस ॻाल्हाईंदुसि इए नाहे त मां वकालत इए कंदुसि जो मुंहिंजी वकालत जी इजाज़त कान हूंदी बसि इए खणी ॻाल्हाईंदुसि पाण फरमायो सभिनी जो वकील बणिजी सभिनी जो ख़तीब बणिजी अल्लाह जे हुज़ूर में सभिनी जो पेश कंदुसि फरमायो मुबारक हुजेव व अन मुशफ़िउहुम इदा हुबिसू एॾे तव्हां सभई बरतल कैद में हूंदो खुदाबंदी अज़ाब जी जकड़ में हूंदो मां मुस्तफ़ा उन ॾींहुं तव्हां सभिनी जो शाफ़ी बणिजी ईंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे रिसालत सरकार की आमद बेटे की आमद प्यारे की आमद सहाबा की आमद बयान चवंदा जे शाफ़ी त छाहे
तू शफादार आही सो आही सुभान अल्लाह बयान चवंदा जे शाफी त छाहे तू शफादार आही सो आही असां हरदम मञूं था मुहम्मद तू वफादार आही सो आही सुभान अल्लाह अब असां भई मञूं था लाइ कोन था मञूं पोइ झूमी चऊं न बयान चवंदा जे शाफी त छाहे तू शफादार आही सो आही असां हरदम मञूं था मुहम्मद तू वफादार आही सो आही सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे आका फरमायो मां व अना मुशफ़िउहुम इदा हुबिसु जॾहिं उहे सभई एतिसाब जी जकड़ में हूंदा पकड़ में हूंदा मां मुस्तफ़ा उन सभिनी जो छॾाइण वारो बणिजी ईंदुसि भला कीअं ख़ुदा खे राज़ी कंदो मुंहिंजे आका उहो मंज़र में ॿुधायो पाण फरमायो अल्लाह पंहिंजे कहारियत जो जलालत जो कमाल इज़हार कंदो नबी न ॻाल्हाए सघंदा हाणे मां रब जे जलाल खे जमाल में कीअं बदिलींदुसि मुंहिंजे आका फरमायो मां ख़ुदा जे हुज़ूर में हाज़िर थी पहिरीं गुफ़्तगू न कंदुसि जीअं जो हाज़िर थींदुसि मां ख़ुदा जे हुज़ूर में सजदो कंदुसि छा कंदुसि जॾहिं सजदो कंदुसि रब मुझे निहारे फरमाइंदो इरफा रअसक या मुहम्मद मुस्तफा अज पंहिंजो मथो मुबारक मथे खण अज सदन जो टाइम ना है सल तो तक वशफा तु शफा मुंजा हबीब अज घुर जेको घुरंदे सो मिलंदो तुंजी शफात असां दरवाज़ो खुलंदो जीअं चवंदे ईअं थींदो वेंदो जलाल जमाल में तब्दील थी जलाल ॻाल्हायो जमाल में तब्दील थी वियो ओ मुंहिंजा अदा ये सब मेहरबानियूं थींदियूं त मुस्तफ़ा जे सदके थींदियूं खुदा जो तुंहिंजी खुदाई असलो अम्हां जी उम्मत सां वफ़ाई रोने गार में थे उम्मत जे ख़ातिर छपर छोड़न जो तुआ छोटकारो न गम हशर में न आयूं निधर का असांखे मुहम्मद अवां जो सहारो हशर में हज़ारे नबी ॿिया बि हूंदा मगर तूं ख़ुदा खे सभिनी खां प्यारो सुधारण लाइ आया सवा लख पैगंबर मगर तूं सभिनी में सजण पहिरियों नंबर ये शान में ॿियो नबी थियो न थींदो पहिरीं तूं ख़ुदा खे सभिनी खां प्यारो न गम हशर में मुंहिंजे आका फरमायो छॾाइण वारनि खे छॾाईंदुसि जिन खे छॾाइणो हूंदो बेशक पर हाणे सभु त ईअं बि कोन हूंदा जो सभु क़ैद में हूंदा सभु त क़ैद में कोन हूंदा न कि नेकोकार सालिह सहाबा ताबईन तबा ताबईन औलिया कामलीन उम्मत मुतीन मोमिनीन खुदा जा नेक सालिह बाना मता उहे चवनि
महबूब जी मर्ज़ी आहे अॼु जेके पकड़ियल आहिनि उन्हनि खे छॾाए असां त छुटल आहियूं असांजो मुस्तफ़ा में को कमु कोन्हे कमाए से या बि गिना आहे न गिना से या बि इस्तग़ना आहे असांखे कहिड़ी परवाह असां छुटल आहियूं मोहम्मद फरमाए ईअं न आहे छुटल हूंदा पर ईअं न आहे जो मां मुस्तफ़ा उन्हनि जी ज़रूरत न हुजां हू आलम मकाम जगह मौक़ो अहिड़ो हूंदो जेके छुटल हूंदा उहे बि ॾकंदा पिया जेके छुटल हूंदा से बि डकदा से ॾकंदा पिया इंसान खे ख़ौफ़ ॿिनि तरहनि जो थींदो आहे या पंहिंजे जुर्म जे करे या पंहिंजे कुर्ब जे करे अब ईअं आहे न आशिक़ पंहिंजे महबूब खां छला विझंदो आहे मतां रुसी वञे हलायो उनखे टप त कोन हूंदा महबूब जो को धारियल चोर त कोन्हे जो उनखे बंदूक हणंदो उनखे डप हूंदो आहे इन करे पंहिंजे महबूब खां आशिक़ माशूक़ खां टिजंदो आहे मतां यार मोह मटे वञे मतां महबूब नाराज़ थी वञे रुसी वञे अल्लाह जा वली खुदा जा बरगुज़ीदा बाना इन ख़ौफ़ में वरतल हूंदा कहिड़े ख़ौफ़ में इन कुर्ब ऐं विसाल जे ख़ौफ़ में वरतल हूंदा मतां रब मुंहुं मटाए अॼु रब जी ज़ात खे अगरि अल्लाह मुंहुं मटाए त असांजो केरु थींदो मुझे आका फरमायो जेके इन कैफियत में हूंदा उन्हनि जे लाइ फरमायो अना मुबश्शिरुहुम इज़ा आइसू सुभान अल्लाह मां उन्हनि जे लाइ बिशारत जा दरवाज़ा खोलींदुसि चवंदुसि ऐं छुटल मानो नेकोकारो सालिहो अॼु तव्हां घबरायो न मां मुस्तफ़ा तव्हांजे लाइ आस उम्मीद बणिजी आयो आहियां तव्हांजी अॼु ॿुधी वेंदी न रुॻो तव्हांजी ॿुधी वेंदी पर रहमत जो सदर दरवाज़ो शफ़ाअत जो बुनियादी दरवाज़ो मां मुहम्मद खोलींदुसि उन खां पोइ अल्लाह जे अता सां तव्हां बि शफ़ाअत वारा करण वारा बणिजंदव सुभान अल्लाह फरमायो तव्हांखे बशारत हुजे अवां खे ख़ुशख़बरी ॾियण वारो आहियां तव्हां त छुटल हो पर मां दरवाज़ो खोलायां रुॻो इंशाअल्लाह तव्हां बि शाफ़ी बणिजी शफ़ाअत कराईंदा वो मुस्लिम शरीफ जी हदीस आहे अल्लाह जा वली ख़ुदा सां उते मुजादिलो कंदा छा कंदा मुजादिलो बहस कंदा छा चवंदा मुंहिंजा मौला ही जेके माण्हू तो जहन्नम में विधा आहिनि मौला हिन ॻोठ वारे खे मां सुञाणा थो ही मुंहिंजी क़ौम वारो आहे ही मुंहिंजी ज़ात वारो आहे ही मुंहिंजी मस्जिद में मुंहिंजे पोयां निमाज़ पढ़ंदो हो मौला हिन मूं सां गॾु रमज़ान जो रोज़ो रखियो हो हिन मूं सां गॾु तवाफ़ कयो हो ही नेक माण्हू हुयो मौला ही महफ़िल में ईंदा हुआ तुंहिंजे महबूब जे मथां दुरूद पढ़ंदा हुआ मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाईंदा हुआ आका जी आमद में ख़ुशि थींदा हुआ ऐं मौलाए करीम तो इन्हनि छो जहन्नम में विधो आहे रब जा मलाइक चवंदा जहन्नम में इन करे आहिनि जो नेक अमल बि कयूं पर गुनाह बि खणा कयूं इन करे अज़ाब में गिरफ़्तार आहिनि अल्लाह जा वली बुखारी मुस्लिम जी मुत्तफ़क़ुन हदीस आहे सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला खां रिवायत आहे मुंहिंजे आका फरमायो ख़ुदा जा वली रब जी बारगाह में मुजादिलो कंदा मौला असां बि जन्नत में तेसि ताईं को न वेंदासीं जेसि ताईं असांजा साथी असांखे साण न करे ॾींदे सुभान अल्लाह नथा चो सुभान अल्लाह एॾी वॾी बशारत मिली आहे अञा नथा चो सुभान अल्लाह पोइ हिन महफ़िल में अचण वारो हिक ॿिए ते गवाह आयो जेको क़यामत जे ॾिहाड़े छुटो जेको नेको कारण सालियन जी लिस्ट में हूंदो त जेके मूं जहिड़ा डुबरा गुनहगार हूंदा अगर पंहिंजे के जे करे काबू बि हूंदा घबरायो न हिन मुस्तफ़ा जी महफ़िल जे सदके ख़ुदा गवाही क़बूल करण के जहन्नम मां कढी जन्नत में ये का आम महफिल ना है नारे हैदरी सरकार की आमद दिलदार की आमद सोने की आमद सुभान अल्लाह
ये का आम महफिल ना है, सुभान अल्लाह ही को आम छन्नो ना है। हिते जन्नतन जा नाला लिखजन पिया, हिक ॿिए ते गवाह ठहन पिया। सुभान अल्लाह। हिते ॿिए ते गवाह ठहन पिया। मुंहिंजा अदा मुंहिंजे आका फरमाए क़यामत जे हाले। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह महबूब कुछ नेकोकारन के बाह का पकड़ींदा। सुभान अल्लाह कुछ नेकोकारन के अल्लामा जलालुद्दीन सूती रहमतुल्लाह अलैहि शरह सुदूर के अंदर हदीस आंदी है। महबूब कुछ नेकोकारन के वलियन के छुटलन के क़यामत जे ॾियारे बाह मां पकड़ींदा। महबूबन जे बाह के झटको ॾेई फरमाईंदा तव्हां ख़ामोश छो वेठा हो, तव्हांजा साथी काथे उन्हनि खे ॻोल्हियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तो रब जो कुरान तो चए अल्लाह जा वली महबूब जे तंबीह ते महशर जे मैदान में पखड़िजी वेंदा, पंहिंजनि साथिन खे ॻोल्हींदा। रब जो कुरान तो चए उहे वसीक़ल लदीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ टोला ठाहे ईंदा। अब हेॾां अच तूं मुंहिंजो मुरीद हुई, सुभान अल्लाह मूंसां गॾु रहंदे, तूं मूंसां गॾु लंगर खाईंदे, तो मूंसां गॾु जुलूस कढियो, तो मूंसां गॾु रैली कढी, ख़बरान महबूब मूंखे चयो आहे अॼु तूं मूंसां गॾु हल, मुंहिंजो कमु आहे मुस्तफ़ा ताईं पहुचाइण, ख़ुदा खां छॾण मुस्तफ़ा जो कमु। सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेशक से सुभान अल्लाह। सुभान अल्लाह वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अबा आलिम अल्लाह जे वलियन जा मुरीद गुलाम के चरिया कोन्हनि जो ईअं ठलियूं रुगो शायरियूं बयान कंदा। असांजे सिंध जो माया नाज़ आलिम दीन अहले सुन्नत व जमात जे उलमा जो सिज्जा हते ख्वाजा साईं मोहम्मद इदरीस दाहिरी दामत बरकात मुल आलिया मुझे सुन साईं जो मुरीद आ। तॾहिं तो चवे महशर में मिठड़ा है गुलाम वठी हलंदो, जॾहिं महशर में मिठड़ा है गुलाम वठी हलंदो, पका आगे उते मुर्की महबूबन सां मिलंदो। तेरी समय ऐब ॾिसी जानिबन जुदा कर तूं, महबूब जे फैज़ मझा अॼु वंड अता कर तूं। मुंहिंजा पीर पिरी प्यारा दिलदार दुआ कर तूं, महबूब जे फैज़ मझा अॼु वंड अता कर तूं। को हुसैनिया को करमिया को बरटुंडिया को नक्शबंदिया को कादरिया जेको जेब खुदा जे वली सां वाबस्ता घबराए न मुबारका क़यामत जे हारे उहो अल्लाह जे वली जो साथी हूंदो। सुभान अल्लाह इन ते हदीस जो कलाम दलील कतई आहे। हिकिड़ो अंसारी सहाबी अची मोहबन जी बारगाह में रोज अते बर्रा बिन आज़िम रज़ी अल्लाह ताला ने का रिवायत है। अब थकजी तो कोने पिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह भूख त कान लगी थी सुभान अल्लाह। बस चंद ॻाल्हियूं करे माण्हू को हदीस बयान करे पंहिंजो खिताब ख़त्म कंदुसि। पाण फरमायो अते बर्रा बिन आज़िम सहाबी सगोरो अंसारी अची मोहब जी बारगाह में रोए। रोए कीअं? निमाज़ अची पोयां पढ़े न, सुभान अल्लाह महबूब निमाज़ में तिलावत कल हू पोयां रोए। हिकड़ी निमाज़ में रोनई, ॿी निमाज़ में गिरियोतारी थियो, टी निमाज़ में गिरियोतारी थियो, तां जो इशा जी निमाज़ आई रोए पियो। महबूबन सलाम फेरे फरमाए से हेॾां वेझो आ। सुभान अल्लाह रोण सां कमु ठहंदो आ। सुभान अल्लाह खुदा अख अहिड़ी ॾे जेका मोहम्मद आका जी मोहब्बत में रोए। दुनिया जा दर वारी त कहिड़ी ॻाल्हि आहे, अख मां ॻोड़ो करे मुस्तफ़ा जी मोहब्बत में खुदा जी इज़त जो कसम आहे। मुस्लमान महबूब जे नाले ने मुक़द्दस जी इज़त जो कसम खणी तोखे ॿुधाया, मुस्तफ़ा जे मिंबर ते दीन जो लुंबे लुबाब तोखे ॿुधाया। जे अख मां महबूब जी मोहब्बत में ॻोड़ो ॻरी पियो आहे, अख जहन्नम में खुदा कोन साड़ींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह
कि करम नवाज़ी आहे मुंहिंजे महबूब जे इश्क जी। सुभान अल्लाह। रोए थो, बाबन फरमायसि छो थो रोई? जदो सुना 7.5 साल थी विया आहिनि। घणा? 7.5 साल थिया आहिनि। मां पीरीअ में मूंखे हिदायत मिली आहे मुंहिंजी उम्र जो मामलो हाणे ख़त्म थिए। मुंहिंजा सुहिणा हबीब मां रुआं इन करे थो जॾहिं मां मरी वेंदुसि क़ब्र में अव्हां जी ज़रूरत कान थींदी, कीअं गुज़ारींदुसि? महशर जे मैदान में अरबहा इंसान हूंदा, महबूब उन मजमे में तोखे कीअं ॻोल्हींदुसि? तुंहिंजो दीदार थींदो अलाए कोन थींदो। मुस्तफ़ा किथे ॻोल्हींदुसि? इन्हीअ दर्द ऐं हिजर ऐं फिराक खे यादि करे अरे मां ॻाल्हि यादि कंदो आहियां त महबूब तुंहिंजे जुदाई फिजर फिराक जी क़यामत जी ॻाल्हि सोचे हाणे थो रोआं। मुंहिंजे मोहबल फरमाइसि घबरा न, अल मरउ मअ मन अहब्बहु, घबरा न क़यामत जे ॾेखारे ओ उन सां गॾु हूंदो जेको जंहिंसां मोहब्बत करे थो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अते बरा बिन आज़म तो फरमाए खुदा जी इज्जत जो कसम आहे हिक ख़ुशी असांखे उन ॾींहुं नसीब थी जॾहिं मुस्तफ़ा जे पाक क़दमनि खे चुमी असां ईमान जो नूर हासिल कयो हो। ऐं हिकिड़ी ख़ुशी असांखे उन ॾींहुं मिली उहो असांजे लाइ ईद खां वधीक ॾिहाड़ो हो जो मुस्तफ़ा बशारत ॾिनी त क़यामत जे ॾिहाड़े उहो उन सां गॾु हूंदो जंहिंखे जंहिंसां मोहब्बत हूंदी। फरमाईंदा हा फिदाक अबी व उम्मी माली वलदी या रसूल अल्लाह। असांजो माल बच्चा सभु कुझु मुस्तफ़ा तुंहिंजे मथां घोर वञनि, असांजो सभु कुझु तुंहिंजे मथां कुर्बान आहे। तोसां मोहब्बत, सुभान अल्लाह। वो तुंहिंजी कंहिंसां मोहब्बत आहे? माण्हू घुरनि माल भिटाई असां सिंधियुनि जो पहिरों खयो पियो अचे। सुभान अल्लाह। बेशक माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहं घुरां सुपुरी दुनिया ते दोस्त तां फिदा कयां फिलहाल कयुसि नाओ निहाल पसण तां प्रिय थियो। सुभान अल्लाह। छाखे वञी छो बेली थी ॿियनि जो वठ कंजक करीम जी जग जो वाली जो सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह हसीन। इन दिल जे अंदर इहो नूर जी तार हदा अल्लाह जे वलियन सां वाबस्तगी रख, उन्हनि जे कुर्ब ऐं विसाल महफ़िल खे हासिल कर। उन्हनि जे हिक सूबत जो हिकु लम्हो तुंहिंजे सॼी ज़िंदगीअ खां बहितर आहे। सुभान अल्लाह। बेशक सी सुभान। मुंहिंजा अता मुंहिंजे सुहिणे हबीब फरमायो मां बशारत ॾियण वारो थी ईंदुसि उन्हनि खे जेके उन ॾींहुं मायूस हूंदा परेशान हूंदा मां मुस्तफ़ा उन्हनि सभिनी जो बशारत ॾींदड़ ईंदुसि। सुभान अल्लाह। अॻिते फरमायो अल करामतु वल मफातिह यौमइज़िन बियदी। पाण फरमायो अल्लाह जे करम जा सभु ककर उन ॾींहुं मुंहिंजे मथां वसंदा। चओ सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। ख़ुदा जूं सभई महिरबानियूं, अल्लाह जा जुमला इल्तिफ़ात, ख़ुदा जी रहमत, ख़ुदा जो जलवो, ख़ुदा जो नूर ओ सभु कुझु वॾ फुड़े वांगुरु मूं मुहम्मद जे मथां वसंदो ऐं क़यामत जे ॾिहाड़े जन्नत जे नेमतूं ख़ज़ाननि जूं सभई चाबियूं ख़ुदा मुंहिंजे हथ में अता फरमाए। अञा बि घबराए पोइ छा जी घबराहट? वो मूंखे बलोच वारी ॻाल्हि यादि ईंदी आहे। वो हमरा मूं वांगुरु को मौलवी साहिब वेठो तकीर करे बा क़यामत जे ॾिहाड़े हेरो दर्दनाक अज़ाब थींदो, सिजु निज़े पांद बीहंदो, फलाणो मामलो। वो पुछेसि मौलवी साहिब ॻाल्हि त वॾी ॾाढी ॻरी करे छॾी, पर मूंखे ॿुधा भला क़यामत जे ॾिहाड़े इमाम हुसैन हूंदो? चई हा उहो त हूंदो। चईंसि भला अली साईं हूंदो? चईंसि उहो हूंदो।
जे भला नबी साईं हूंदो कि जेकॾहिं अहिड़ा जवान हूंदा त पोइ साईं रुड़ो थींदो ई कोन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अब ॻाल्हि बरोचाणी ॻाल्हि पकी कई अथई पर ॻाल्हि अक़ीदे जी आहे। मुंहिंजे आका बि ते गंढ ॾिनी फरमायूं जेको मुहम्मद जी शफ़ाअत में उम्मीदवार आहे उनखे मां मुस्तफ़ा बशारत थो ॾियां उनखे लहरे लोॾो भिगो न हूंदो। सुभान अल्लाह ईमान अहिड़ो बरोच को हुजे। सुभान अल्लाह। पर भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाए कत भूकंप बि अॻियां तोड़ींदड़ पर रुगो निमाज़ ते भाणू मूंखे कंहिं दोस्त चयो साईं ख़लीफ़ा साहिब साजिद साहिब चई तव्हां पोएं साल तकीर करे वियो। कंहिं चयो बाबा मौलवी साहिब चई वियो आहे त पटको ॾाढ़ी निमाज़ मां त कुझु कोन्हे। हाओ अदा ॾाढ़ी त सिख बि रखनि था ॾाढ़ी त यहूदी बि रखनि था। अरे ॾाढ़ी बि रखी मोहम्मद आका जी सुन्नत ऐं अखलाक खे छॾे ॾी इहा ॾाढ़ी तूं दुन ताईं वधाए छॾ कोन फ़ाइदो ॾींदी। ॾाढ़ी रख मोहम्मद आका जे अखलाक ऐं सुन्नत खे अपना पोइ इहा ॾाढ़ी तोखे क़ब्र में मुस्तफ़ा जे सदके बचाए ॾेखारे। सुभान अल्लाह। पटका बधी जेकॾहिं महबूब जी गिला करी त तुंहिंजो पटको तोखे बचाईंदो ना सही ॻाल्हि आहे त सही ना सही या निमाज़ तोखे बचाईंदी मुश्किल आहे कोन बचाईंदी। निमाज़ बि रोज़ो बि तॾहिं फ़ाइदो ॾींदो जॾहिं तुंहिंजो महबूब सां दामन मोहब्बत वारो पको हूंदो। अगर मूं चयो हूंदो त इन ज़ुमरे में चयो हूंदो। बाक़ी ॿिए खे कावड़ लॻिया त माज़रत खायां बाबा पटको त मां ॿधो वेठो आहियां पाण। ॾाढ़ी मूंखे बाया कान्हे कपिड़ा मूंखे बठा पातल आहिनि। मां उन्हनि जी ॻाल्हि थो कयां मां उन्हनि जी ॻाल्हि थो कयां जेके सिर्फ़ मस्जिद ऐं मस्जिद जे मेहराब ऐं मिंबर ते भाड़े ॾाढ़ी ऐं पटके खे सर्टिफिकेट था सम्झनि। इन्हनि जी ॾाढ़ियुनि जो पटको इन्हनि जी निमाज़ इते रहिजी वेंदी क़ब्र में बि पुछा कई वेंदी त मां कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल लिमुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं निमाज़ी तबलीगी ऐं मुल्ला साहिब ॿुधा मुस्तफ़ा जे बारे में मिंबर ते वेही छा चवंदे हे आका शाफी शबादार मुख्तार आया कुझु ॿियो चवंदे हो। सुभान अल्लाह बेशक अक़ीदे जी ॻाल्हि थींदी सोना सुभान अल्लाह। पर छा कयूं बाबा मां चरियो सुभान अल्लाह। खुदा इन इश्क में अञा चराए पता करे मूंखे अकुल वारनि सां इल्म वारनि सां ग़लती कोन्हे। मुंहिंजे लाइ तव्हां जे लाइ दीवान ऐं खोड़ आहिनि जेके आका जो नालो ॿुधी जिनजा चेहरा गुलाब जे गुल वांगुरु बहकनि। असांजो छा वञे मुलनि सां मौलवियुनि जे किताबनि सां। अरे छॾाईंदा किताब कोन छॾाईंदा छॾाईंदो त मोहम्मद मिठे जो नालो छॾाईंदो। जे निस्बत पक्की आहे त पोइ इल्म बि फ़ाइदो ॾींदो। इल्म के रहे हक़ न निमायत जहालत अस्ते उन्हीअ इठ किताबनि खे पढ़ण वारा तूं इल्म जे खज़ाननि लफ़्ज़नि जे मिलाके खे कंदे त छा कंदे ओ इल्मी कम जो न आहे। शेख सादी तो फरमाए जे इल्म सां यार जी परख ऐं सुञाण न मिले अरे ओ जाइल ख़ुदा जे हबीब जी बारगाह में मक़बूल आहे जे मोहम्मद मुस्तफ़ा खे सुञाणे पंहिंजो सभु कुझु कुर्बान करे ॾेखारे। मुझे आका फरमाया अल मफातीह यौम इज़िम बियदी। क़यामत जे ॾिहाड़े ख़ुदा जी चुन लए खज़ाननि जो चाबियूं मुंहिंजे हथ में। सुभान अल्लाह मज़ो हूंदो न बा बेशक सुभान अल्लाह। जंहिंखां वठूं था चाबियूं बि उन वटि। सुभान अल्लाह। हूअं खणी कंहिंखे मिंथो कयूं कंहिंजे हथ में कुझु कोन छा कंदो बा पर जेकॾहिं वस वारो आफ़ीसर आहे इख़्तियार बि उन वटि आहे उन खां घुरबो ऐं घुरबो बि वरी केतिरो। अल्लाह चाबियूं बि ॾिनियूं वरी अॻमी ताक़ीद कयो अथसि वअम्मस्साइल फला तनहर। मुंहिंजा महबूब हे चाबियूं तुंहिंजे हवाले। हाणे मां रब पाण ताक़ीद थो कई हालांकि रहमत जो समुंड तुंहिंजे सीने में रखियो आहे महबूब तूं त महिरबान आहे पर मां अल्लाह बि तोखे ताक़ीद थो कयां जेको साइल अचे उनखे झिड़के जा न वापसि न मोटाए जा घुरे त ॾेई छॾिजांसि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। खजाना भी खुदा जा चाबियूं भी खुदा जूं हवाले मुस्तफा जे। रब तो फरमाइस मुंहिंजा हबीब जेको अचे उनखे वापसि न मोटाए जा जेको घुरई सो ॾिजां। सुभान अल्लाह। पोइ भाग कंहिंजो भलो असांजो भलो आहे बेशक भाग भलो आहे या न भलो आहे न। कोट कुफुर जा केरे विधाई दुख व्या सुख सिर ॾिनाई।
कोट कुफुर जाके विधाई दुख व्या सुख सिरे ॾिनाई बाहे खां व्या बदे कार बची वयो मिठड़ो मोहम्मद घोट अची असां उम्मत जा बेड़ा पार थिया खुशियूं मल्हायो उथो झूमो गायो हथड़ा मथे खणी चो खुशियों मल्हायो उथो झूमो गायो रंग दुनिया में वयार अची वयो मिठड़ो मोहम्मद घोट अची असां उम्मत जा बेड़ा पार थिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह फरमायो अॻिते व अना अकरम वलद आदम अला रब्बी तवज्जो आहे बा सुभान अल्लाह फरमायो मां वो पंहिंजो शान पाण पिया बयान कर अबा ही उहे खूबियूं आहिनि जिन जो इल्म खुदा पंहिंजे हबीब खे मूं वराए हिजाब अता कयो सुभान अल्लाह पाण फरमायो अना अकरम वलद आदम अला रब्बी खुदा जी बारगाह में उन वक्त जमी मखलूकात में अगर कंहिंजी इज्जत हूंदी त सिर्फ मां मोहम्मद मुस्तफा जी इज्जत चो सुभान अल्लाह अब शान आहे या न सुभान अल्लाह मुझे महबूब जो मकाम तनिहार इज्जत तनिहार पाण फरमायो सभिनी इंसाननि में तमाम मखलूकात में आदम जी सब औलाद में अल्लाह जी नजर में इज्जत हूंदी इज्जत आहे त सिर्फ मां मोहम्मद मुस्तफा जी इज्जत सुभान अल्लाह वो फरमायो उन इज्जत जो इज़हार क़यामत जे ॾिहाड़े थींदो सुभान अल्लाह छा थींदो इज़हार अब हाणे हदीस जा जेके लफ़्ज़ अचनि पिया इन ते अगर झूमी सुभान अल्लाह चवां मां तकबीर बंदि कंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मूंखे लाचार कुली जो बेज़ोक माण्हू जे साम्हूं इहा वॾी ॻाल्हि कयो सुभान अल्लाह ये आहे तव्हांखे महबूब जी महरिफ़त पोइ लफ़्ज़ ॿुधजो ॻाल्हि ॿुधो मुंहिंजो आका हाणे क़यामत जे ॾिहाड़े ख़ुदा जेको पंहिंजे हबीब खे प्रोटोकॉल ॾींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह प्रोटोकॉल जी ॻाल्हि आहे कंहिंजी वज़ीर आज़म जो प्रोटोकॉल हूंदो आहे न सुभान अल्लाह स्टेट ऑफ हेड जो सदर जो प्रोटोकॉल हूंदो आहे जेॾो उहिदो वॾो प्रोटोकॉल बि एॾो वॾो मुझे आका फरमाए खुदा क़यामत जे ॾिहाड़े मूंखे इज्जत जो ताज पाराईंदो तमाम आदम जी औलाद में इज्जत मुंहिंजी बुलंद कंदो या रसूल अल्लाह कीअं फरमाए ॾिसंदो यतूफ अल्फ खादिमिन कअन्नहुम बैदुम मकनून औ लुलुम मंसूरुन फरमायो 1000 अल्लाह जा नूरानी मलाइका हूंदा जेके मूं मोहम्मद जे चौगिर्द तवाफ कंदा रहंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी त सुभान अल्लाह छा शान हूंदो सुभान अल्लाह अल्लामा जलालुद्दीन सूदी फरमाए था हिकड़े मलाइक जो कद ऐं वज़न 7 आसमाननि जी मुसाफ़त खां वधीक हूंदो गोया को बुके नूर में मंबे नूर में 1000 मलाइक मुझे आका फरमाया यतूफ अल्फ खादिमिन कअन्नहुम बैदुम मकनून बैदुल लुलुम मंसूरुन फरमायो जे ज़मीन ते मोती जवाहिर बिखियल हूंदा आहिनि मलाइक 1000 मुझे गिर्द तवाफ कंदा रहंदा मां मोहम्मद जादे ताज पाए भी तो मरहबा जो सदाऊं सुभान अल्लाह मंजर हूंदो या न अरे मुल्ला ऐ सरफिया मरूम बदमर्दूद इंसान तू त मुस्तफा जे मीलाद जी रैली ते जुलूस ते इतराज करी थो क़यामत जे ॾिहाड़े मलाइकनि जी झुरमट में जेको मुहम्मद आका जो जुलूस निकरंदो रैली निकरंदी उनखे तू छा चवंदे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह अब ये दो देतनी सर जी कहानी कानी हदीस मां याद पढ़ी सगा पियो
पर ॾिसी न करे ॿुधाई थम त तव्हांखे यकीन थिए। तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस आहे, दारमी में भी ज़िक्र आहे। मुंहिंजे आका पाण कमाल बयान फरमाया त क़यामत जे हाले मलाइकनि जे झुरमट में मां हूंदुसि, जाॾे हूंदुसि मलाइक सलात व सलाम जी झुंगा रखंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रब जो क़ुरान छा थो चए, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। सुभान अल्लाह, बेशक सुभान अल्लाह। मलाइका छा पिया कनि, छा पिया पढ़नि बाबा? दुरूद शरीफ, दुरूद, हींअर बि दुरूद। क़यामत जे ॾिहाड़े बि अल्लाह फरमाए मा यअसून अल्लाह मा अमर, ला यअसून अल्लाह मा अमरहुम। खुदा फरमाए त मुंहिंजा मलाइक मुंहिंजे अमर खां ज़रा बराबर गफ़लत न कंदा। मलाइकनि जी ड्यूटी आहे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ण। 1000 मलाइक मुस्तफ़ा जे गिर्द तवाफ़ कंदा, पढ़ंदा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका। मज़ो ईंदो या कोन ईंदो? सुभान अल्लाह। केॾो न मज़ो हूंदो। सुभान अल्लाह। वो आशिकनि खे क़यामत किथां हैं आशिक चवंदा सोना इन घड़ी ला त सिकियासीं पे यार, इन जलवे ला त असांखे इंतज़ार हो। वो मलाइक ॿधाईंदा क़यामत मुस्तफ़ा जे दुश्मननि जे मथां हूंदी, मुस्तफ़ा जे आशिकनि जे मथां। आला हथ फरमायो उहे छा चवंदा, पुलसरात उन्हनि जे लाइ शाहराह बणिजी वेंदी। सुभान अल्लाह। पुलसरात उन्हनि जे लाइ मोटरवे बणिजी वेंदी। मलाइक ॾिसंदा हिकिड़ा नेकोकार साल हदीसा सवारियुनि ते ईंदा। सुभान अल्लाह। बाबा तव्हांखे पुलसरात तां लंघणो आहे, चवंदा मलाइको पंहिंजो गोड़ हुल लुल घटि कयो, परे थियो, असांखे जल्द मोहम्मद सां मिलणो आहे, सवारी ते आया आहियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजे मोहबल फरमाए मुंहिंजी नियाणी जी इज़त छा हूंदी? फरमाए ओचितो ऐलान थींदो या अहलल महशर नुकिसु अला रूसिहिम रूसिकुम। ऐ महशर वारो अॼु पंहिंजा कंध पंहिंजूं नज़रूं झुकायो। छाजे लाइ? हुकुम थींदो मुंहिंजे महबूब जी पाक न्याणी फातिमतु ज़हरा जी सवारी थी अचे। मोहम्मद फरमायो कुसवा डाचीअ जे मिसल सुर्ख डाचीअ ते सवार हूंदी, 1000 हुरूं मुंहिंजे फातिमतु ज़हरा जे चोगे जे हुले खे झलियो बीठियूं हूंदियूं। डाचीअ जी महार सुलेमान अलैहिस्सलाम जी न्याणीअ जे हथ में हूंदी। इन शान सां फातिमतु ज़हरा मैदान काशर में ईंदी। सुभान अल्लाह। जंहिंजे न्याणीअ जी अज़मत आहे त उन मोहम्मद आका जो शान छा हूंदो? सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सिज चंड सितारा पोइ थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। सुभान अल्लाह। बस इन ॻाल्हि ते मां पंहिंजी गुफ़्तगू ख़त्म थो कयां, पर मूंसां गॾिजी चवरायो। चंड सितारा पोइ थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। हथड़ा मथे खणी चो चंड सितारा पोइ थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। अवल मुंहिंजो महबूब हुयो, अवल मुंहिंजो महबूब हुयो। पैगंबर प्यारा पोइ थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। सुभान अल्लाह। होरो मलका अर्शन हुआ, गुल फुल बूटा फर्शन हुआ। होरो मलका अर्शन हुआ, गुल फुल बूटा फर्शन हुआ। वण बि वीचारा पोइ थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। वण बि वीचारा पोइ थिया, झूमी झूमी। वण बि वीचारा पोइ थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। लोह कलम काइनात न हुई, मिड़ई मखलूकात न हुई। लोह कलम काइनात न हुई, मिड़ई मखलूकात न हुई। जिब्राइल पारा पोइ थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। जिब्राइल पारा पोइ थिया,
अवल मुझो महबूब हुयो बादल हुआ बरसात न हुई